नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर बख्शी भोरटी हाउस ते पीपी अॻवान अली शेर भोरट सां संदसि वालिद अॻूणे सूबाई वज़ीर मरहूम अब्दुल हक भोरट जी दुआ घुरण बाद ठारू शाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डॉक्टर कादिर बख्शी चयो है त सिंध हुकूमत नाकाम थी चुकी है। सिंध जे कुछ ज़िलनि में माकड़ अचण सबबि हिननि खिलाफ़ उपा वठण बदिरां वफ़ाक़ हुकूमत ते इल्ज़ामबाज़ी करे रहिया आहिनि। हिन मौक़े ते डॉक्टर कादिर बख्शी जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवण हो त ॾिसो न, इहो आहे पंहिंजे कुले तां लाइ ॿिए जी गिची में विझणु। मूंखे अफ़सोस थियो, माकड़ सिंध में आई आहे, सिंध जे आबादगार में फसल तबाह थी विया आहिनि, 3 ज़िला तक़रीबन हुन माकड़ जे लपेटे हेठि आहिनि। पर ज़रदारी साहिबु असेंबली में इस्लामाबाद असेंबली में पार्लियामेंट में माकड़ जे मसइले ते वफ़ाक़ खे इल्ज़ाम ॾेई रहियो त इहा टिडी दल जेका आहे इहा वफ़ाक़ नथो कंट्रोल करे सघे। भाउ को इस्लामाबाद जी ज़मीन ते हमिलो कोन कयो माकड़ जो वफ़ाक़ हरकत में अचे। तव्हांजी हेॾी बाख़्तियार हुकूमत आहे, तव्हां चओ था त असां सूबाई हक़नि जा चैंपियन आहियूं, त जेकॾहिं माकड़ असांजी सिंधी आबादगार जो फसल तबाह करण लाइ 3-4 ज़िलनि में काए पई आहे ऐं तव्हां एमरजेंसी उपा वठी ऐं स्प्रे करे माकड़ खे ख़तमु नथा करे सघो, त बाक़ी तव्हां सिंध खे ॿोॾुनि तबाही बर्बादियुनि खां कहिड़ो ज़लज़लनि खां महफ़ूज़ रखी सघो था। इन करे बहितर इहो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ॿियनि ते मयारूं मोकिलण जे बजाए पंहिंजो पाण इन ॻाल्हि जो इज़हार करे त हू नाकाम ऐं नाल माण्हुनि जी हुकूमत आहे, उन्हनि काई हुकूमत नथी हली सघे, सवाइ चोरी लुटखोर बदमाशी खां सवाइ ॿियो को बि कमु नथा करे सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।